अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे क़ौमी हक़नि जी प्रचार ऐं प्रचार जे उनवान हेठि नामियारो लेखक हुसैन सारंग लिखे थो। राग जी राणी सरजंदड़ जग मशहूर नामियारी गुलकारा आबदा परवीन जो ॻायल क़ौमी गीत आहे। सिंध सां अहिड़ी जिंद जड़ी जो ॿिया दिल वारा विसरी विया, जिए सिंध सदा जिए ॿिया सभु नारा विसरी विया। इहो ॿुधण खां पोइ सदाईं उन ते अमल करण जी कोशिश रही आहे। 1980 वारे ॾहाके जे क़ौमी कारकुननि खे सरमद सिंधी जा ॻायल गीत अॼु बि कननि में गूंजी रहिया आहिनि। सिंध जी क़ौमी हलचल में क़ौमी कलाकारनि जे अदा कयल किरदार खे विसारे नथो सघिजे। अहसासनि खे उभारे, जज़्बा जाॻाए हलचल लाइ हिमत पैदा करणु, तरक़ी पसंद सिंधी क़ौमी शाइरी जो बुनियादी किरदार रहंदो पियो अचे, जेका हज़ारे सालनि खां सिंधियुनि जी मातृभूमि ऐं क़ौमी वतन रहंदी पई अचे। उन जी तारीख़ी अहमियत ऐं अज़मत खां कंहिंखे बि इनकार नाहे। माज़ी में ॿाहिरियां हामले आवर सिंध जे वसीलनि जी फुरलूट करे पंहिंजा ख़ज़ाना भरींदा हुआ, के काहूं करे वापसि हलिया वेंदा हुआ, त के वरी पंहिंजा एलची ऐं ॾन भरो मुक़ररु करे हुकूमत कंदा हुआ। उहो सिंध ते हमलनि वालार ॾन भरण ऐं कब्ज़े गिरी वारो सिलसिलो अॼु बि मुख़्तलिफ़ रूपनि में जारी आहे। हाणे त सिंध ते वजूदी वार पिणु थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ हरबनि ऐं तरीक़नि सां असां सिंधियुनि जी नस्ल कशी कई पई वञे। पाण सिंधियुनि खे सिंध जे क़ौमी हक़नि जी प्रचार ऐं प्रचार हर हंधि करणु घुरिजे। असां सिंधी जिते बि आहियूं, जहिड़े बि हाल ऐं हैसियत में आहियूं, पाण खे सिंध जे क़ौमी मसइलनि ते कंहिं बि क़िस्म जे ख़ौफ़ ऐं लालच जे करे ख़ामोश न रहणु घुरिजे। पंहिंजे घरनि, घटियुनि, ओताकनि, ओतारनि, मंदरनि, मस्जिदनि, स्कूलनि, दरसगाहनि, दफ़्तरनि, मदरसनि, पाठशालाउनि, मसाणनि, क़ब्रिस्ताननि, होटलनि, दुकाननि, बाज़ारनि, मार्केटनि, मतिलबु त हर हंधि पाण सिंधियुनि खे सिंध जे क़ौमी हक़नि जी प्रचार ऐं प्रचार करणु घुरिजे। उन में न सिर्फ़ु मसइलनि ख़िलाफ़ु ज़ुबानी वावेला कजे, पर उन ज़ुल्म ऐं फुरलुट ॾाढ ख़िलाफ़ु थींदड़ हर कोशिश जो हिसो थिजे। पुरअमन हलचल जो हिसो थियणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। सिंध जे सभिनी मसइलनि सां गॾु ख़ुसूसी तौर ते सिंधू दरिया ते वालार जे ख़ात्मे जी जाखोड़ सिंध सां गॾु सिंध खां ॿाहिरि पिणु थियणु घुरिजे। हिन क़ौमी हलचल में उन्हनि सिंधियुनि खे सिंध जे सफ़ीरनि वारो किरदारु अदा करिणो आहे, जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था। उन्हनि कारकुननि ऐं अॻुवान ते वधीक ज़िम्मेवारी अचे थी, जेके सिंध सां गॾु सिंध खां ॿाहिरि कमु कंदड़ तनज़ीमनि में शामिल आहिनि। उहे तनज़ीमूं जेके सिंध अंदरि हाकारी किरदारु अदा करे रहियूं आहिनि। सिंध जे क़ौमी मसइलनि जे हवाले सां सिंध खां ॿाहिरि थींदड़ हलचल खे सघारे करण में वर्ल्ड सिंधी कांग्रेस, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, कम्युनिस्ट पार्टी, अवामी वर्कर्स पार्टी, अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन, प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन, ह्यूमन राइट्स कमीशन ऐं ॿियूं सियासी, समाजी ऐं अदबी ऐं फ़िक्री तनज़ीमूं ऐं इंसानी हक़नि वारा इदारा पंहिंजो हाकारी किरदारु अदा करे सघनि था। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन सारंग जो लिखियल लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।